ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर मुख़्तलिफ़ मामलनि जो नोटिस वठी छॾियो आहे। निगरान वॾे वज़ीर ओ बावड़ो भरिसां जरगे दौरान ॿाड़ीअ खे संग चटी तौरु ॾियण जो नोटिस वरितो आहे। कमिश्नर ऐं DIG सखर खां रिपोर्ट घुरी वरिती आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। निगरान वॾे वज़ीर ठटे वेझो रोड हादसे ते ॾुख जो इज़हार कयो ऐं ज़ख़्मियुनि खे फौरी तिबी इमदाद फ़राहम करण जी हिदायत कई आहे। आगाह करियो पिया नाज़रीन अवां खे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर मुख़्तलिफ़ मामलनि जो नोटिस वठी छॾियो आहे। निगरान वॾे वज़ीर बावड़ो भरिसां जरगे दौरान ॿाड़ीअ खे संग चटे तौरु ॾियण जो बि नोटिस वरितो आहे। कमिश्नर ऐं DIG सखर खां रिपोर्ट तलब कई वई आहे। निगरान वॾे वज़ीर ठटे वेझो रोड हादसे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते तिबी इमदाद फ़राहम करण जी बि हिदायत कई आहे। निगरान वॾे वज़ीर तंगवाणी भरिसां मुसाफ़िर कोच ते फोरन जी फायरिंग जो बि नोटिस वरितो आहे। DIG लाड़काणो खां रिपोर्ट तलब कई आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर मुख़्तलिफ़ मामलनि जो नोटिस वठी छॾियो आहे। निगरान वॾे वज़ीर ओ बावड़ो भरिसां जरगे दौरान ॿारड़ीअ खे संग चटी तौरु ॾियण जो नोटिस वरितो आहे। कमिश्नर ऐं DIG सखर खां रिपोर्ट घुरी वरिती आहे। निगरान वॾे वज़ीर ठटे वेझो रोड हादसे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते इमदाद फ़राहम करण जी बि हिदायत कई आहे। बिल्कुल नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। निगरान वॾे वज़ीर ठटे वेझो रोड हादसे ते DIG ऐं उन खां नोटिस वरितो आहे। निगरान वॾे वज़ीर तंगवाणी भरिसां मुसाफ़िर कोच ते फोरन जी फायरिंग जो बि नोटिस वठी छॾियो आहे। DIG लाड़काणो खां रिपोर्ट तलब कई आहे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर मुख़्तलिफ़ मामलनि जो नोटिस वरितो आहे। निगरान वॾे वज़ीर बावड़े भरिसां जरगे दौरान ॿाड़ीअ खे संग चटीअ तौरु ॾियण जो बि नोटिस वरितो आहे। कमिश्नर ऐं DIG सखर खां रिपोर्ट पिणु तलब कई वई आहे। चीफ रिपोर्टर शब्बीर लाशारी कराची खलाइन ते मौजूद है। जी शब्बीर आगाह कजो। निगरान वॾे वज़ीर पारां मुख़्तलिफ़ मामलनि जो नोटिस वरितो वियो आहे। जी बिल्कुल। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर पारां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके 3 वाक़िया पेश आहिनि उन जो नोटिस वरितो वियो आहे। वॾे वज़ीर जेको आहे ओबावड़ो वेझो जरगे में ॿारड़ी जेको आहे ॾंड चटी ॾियण वारे रिपोर्ट जो बि नोटिस वरितो आहे। उनखां अलावा निगरान वॾे वज़ीर जेको आहे कमिश्नर ऐं DIG सखर खां वाक़े जा तफ़सील जेके आहिनि उहे तलब करे वरिता आहिनि। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर चयो आहे त वाक़े में मुलवस जेके माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कानूनी कार्रवाई कई वञे। उनखां अलावा निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर पारां ठटे वेझो जेको रोड हादसो पेश आयो आहे उनमें जेके इंसानी जानियूं ज़ाया थियूं उन ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। ऐं निगरान वॾे वज़ीर ज़िले इंतिज़ामिया खे ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते इस्पताल मुंतक़िल करण जी हिदायत कंदे चयो आहे त ज़ख़्मियुनि जो जेको आहे बहितर इलाज कयो वञे। निगरान वॾे वज़ीर तंगवाणी में पिणु मुसाफ़िर कोच धाड़ेलनि पारां जेका मुसाफ़िर कोच ते फायरिंग कई वई आहे उन वाक़े ते पिणु ॾुख जो इज़हार ऐं कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर DIG लाड़काणे खां वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे ऐं निगरान वॾे वज़ीर DIG खे हिदायत कई आहे त हू पंहिंजे रेंज में अमन अमान जी सूरताल खे बहितर करण लाइ क़दम खणे। जी ठीकु आहे शब्बीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।